सारंग रबूअ जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई अथनि। मूंखे ख़ौफ़ थी पियो आहे त किथे सूबेदार मुक़ाबिलो ॼाणाए सौट खे मारे न विझे। तूं कीअं बि करे यार रबूअ जी गिरफ़्तारी ज़ाहिर करा। सूबेदार वॾो लालची आहे। जेके बि पैसा ख़र्च थियनि न मां ॾींदुसि। पैसनि जी ॻाल्हि ई न कर। जेके ख़र्च आया न मां पाण कयां थो, पर वलीदार सूबेदार खे अॻ में ई पैसा खाराए चुको हूंदो। जेतिरा पैसा वलीदार ख़र्च कया आहिनि उन खां ॿीण ते ख़र्च कर, पर सौट खे कुझु थियणु न घुरिजे। मां ॻाल्हाए थो ॾिसां सूबेदार सां, जेकॾहिं न मञाई न त मथां चवरायांसि थो तूं बेखौफ़ थी, रबूअ खे कुझु बि थियणु कोन ॾींदुसि। हिकु ॿियो बि अर्ज़ु आहे यार। हुकुम कर रुस्तम। चाचा वारनि जी का बि ख़बर न आहे। जेकॾहिं उन्हनि सां मिली हाल अहिवाल वठी अची न त यार तुंहिंजी महिरबानी थींदी। मां अॼु ई ॻोठ वञा थो, चाचा वारनि सां मिली थो अचां। पर थोरो ख़्याल सां, वलीदाद वारा हिन महिल होश में न आहिनि। मां बि त इहो ई थो चाहियां त हू मूं में हथ विझनि त मां उन्हनि खे मज़ो चखाईंदुमि, पर मूं में हथ कोन विधा अथनि। न मोरन न, हिननि खे असां वलीदाद वारनि जे हवाले न कंदासीं। हिननि खे मुंहुं पनाह ॾिनी आहे ऐं पोइ मां हिननि सां एॾो वॾो धोखो कीअं कयां? जबल जेकॾहिं तो सत भराई ऐं अरबेली खे वलीदाद वारनि जे हवाले न कयो न त उतां अमा ऐं चाचा जो लाश ईंदो, लाश। ॿुधी थी न अरबेली, हाणे असांजो कमु पूरो थी चुको आहे। ॿ टिनि ॾींहंनि में असांखे ॿधी वञी वलीदाद जे हवाले कंदा। माठ त कर ॿुधण त ॾे। अमा ऐं चाचा खां वधीक तव्हांखे हिननि जी ज़िंदगी प्यारी आहे। अमा ऐं चाचा मरनि त भली मरनि, तव्हां हिननि खे बचाईंदव। मोर जज़्बाती न थी, असांखे कुछ सोचण ॾे। इन मसइले जो को न को हल कढूं था। ॿियो को भल कोन्हे था शेर खान। अमा ऐं चाचा जी ज़िंदगी जी क़ीमत हिननि जो सिर आहे। पोइ तव्हां हाणे हिननि खे बचायो या अमा ऐं चाचा वारनि खे बचायो। भाॼाई ही त पंहिंजनि खे ई बचाईंदा। असां केर थींदा आहियूं जो ही असांजे करे पंहिंजनि ज़िंदगियुनि खे दाव ते लॻाइनि। हा अरबेली, हाणे त जहिड़ी ॿ कुल पढ़णा पवंदा जेको अॻिते सवाब ख़ातिर कमु अचनि। मोर सां तोखे ॾाढो रोकियोसीं त तूं असांखे छॾे न वञ। जेकॾहिं तूं असांजो चवण वठी आ न त अॼु इहे ॾींहं न ॾिसणा पवंदा। जेको थियणो हो उहो थी वियो, हाणे छा करणो आहे जबल, इन ते सोच। तूं ॿुधाए छा कयां? पंहिंजे दोस्तनि सां दगा कयां? जिन मूं मथां भरोसो करे पनाह में पंहिंजी इज़त मुंहिंजे हवाले कई, उन्हनि सां धोखो कयां? जिन मूंखे मौत जे मुंहं मां कढी नई ज़िंदगी ॾिनी, उन्हनि सां धोखो कयां? न मोरन न, मां ईअं कॾहिं बि न कंदुसि। इहे न कंदे बाक़ी अम्मा ऐं चाचा खे मरण ॾींदे, उहे मरनि त भली मरनि, पर मां ईअं थियणु कोन ॾींदुसि। इन खां बहितर आहे त तूं पंहिंजी वफ़ादारी ॾेखार। पंहिंजे हथियार सां मूंखे गोली हणी छॾ। गोली हणी छॾ मूंखे। कर बंदि कर। जबल तू भी वे। चलिया उख गोड़ा संभाल पाण खे। जबलो मां वेठा हूं न, असां कुछ न कुछ कयूं था। ॿारनि वांगुरु वेठो रोए थो। संभाल पाण खे। अमा निमाणी तूं हीअं करे जो वञी घर जे कमकार सां लॻ त मां हिन छोकिरीअ सां ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए वठां। वाड़ी वाह, वॾी चालाकड़ी आई। मां वञी घर जो कमु कयां ऐं तूं हिते वेही कचहरी कर, इहो मूंखां कोन थींदो। तव्हां पाण में न विड़ो, तव्हां वेही कचहरी कयो, कमु मां पाण थी कयां। मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। कमु ख़तमु करे वठां, तूं पोइ ॿुधाइजां। तूं छॾ कम खे, निमाणी पाण ही कमु करे थी, तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तूं छो नथी करीं जो मूंखे थी चवीं?
हिन त तोखे पहिरियां ई जवाब ॾेई छॾियो। ॿुधी छा चई वई? हाणे तुंहिंजो बंदोबस्तु मूंखे करणो पवंदो। तोखे हिन घर मां कढणो पवंदो। तुंहिंजे घर में न आया वेठी जो घर मां निकरण जूं धमकियूं थी ॾी। घणो घणो कंदी आहे न त मां बि निमाणी आहियां, निमाणी न चाहींदी साईं न ते रखो अलाह ते। इहा तोखे राति ताईं ख़बर पइजी वेंदी त हे घर कंहिंजो आहे ऐं केरु थो निकिरे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, पंहिंजी नुंहुं जे मथां एॾो ज़ुल्म कंदे तोखे शर्म छो नथो अचे? हा न हया न मौत। शर्म त तोखे अचणु घुर्जे जो ससु खे थी कम खां जवाब ॾे। कम तुंहिंजो हुजे हा त तोखे जवाब कोन ॾियां हा। बाक़ी कहिड़ो लाचार पियो वतूं ॿियनि जा कम कंदियूं। छोरीअ में मूंखे कमु हो तॾहिं त तोखे चयुमि। तूं मारिया सां वेही अजायूं ख़बरूं करियां। इहे ख़बरूं तूं पोइ बि करे सघे थी। बस हाणे बस बात न हणो। न थी चवां त वञे थी मथे ते चढ़ंदी निभागी कंहिं जाइ जी। साहब तव्हां जेको कुझु करे रहिया आहियो न उहो ठीक न पिया कयो। मां तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त असां रोस्तम खे गिरफ़्तार कयो आहे। रब्बू जी असांखे का बि ख़बर न आहे। सूबेदार जो ज़हन में रखी छॾ त रब्बू सावण जो पुटु आहे। जेकॾहिं रब्बूअ खे कुझु थियो न त इहा तुंहिंजी वर्दी तुंहिंजे जिस्म ते न हूंदी ऐं तूं मुंहिंजी वर्दी लड़ाईंदे। होश कर सूबेदार साहब, होश कर। शायद तोखे ख़बर न आहे त सावण कहिड़ी बला जो नालो आहे। कहिड़ी बला। निकिरी वञे था न त कंदो सां ते लाकअप। साहब तव्हां केतिरनि ई माण्हुनि खे बेगुनाह लाकअप जे हवाले कयो आहे। तव्हां पाण ॿिनि ॾींहंनि जे अंदर अंदर रब्बूअ खे पाण असां वटि पहुचाए वेंदो। चाची चाची की बता थी छॾी से ॻाल्हि ॿुध। हिन खे खट ते विहारण जी का बि ज़रूरत कान्हे, सम्झई? तूं ये पंहिंजूं हमदर्दियूं पाण वटि रख। जेकॾहिं मौलादात अची वियो न त हिन मरियम सां गॾु तुंहिंजो ॻाटो बि भञी छॾींदो। अम्मा मां हिते ई सही आहियां। तूं मूंखे पंहिंजी हालत ते छॾे ॾे। भाॼे कुझु ख़ुदा तरसी कयो। तव्हांजे हिन ज़ुल्मनि जे करे हिन घर जूं ख़ुशियूं ई ख़तम थी वयूं आहिनि। तव्हांजी लख कोशिशुनि जे बावजूद बि अदा मौला दादा जो निकाह न थियो। इहो सभु छा आहे? इहो सभु हिन ग़रीबनि जूं बददुआऊं अथव। अञा बि नथी सोची। हाणे वॾड़ी थी मूंखे घणो न सम्झाए। मूंखे ख़बर आहे कंहिंजूं दुआऊं आहिनि कंहिंजूं बददुआऊं आहिनि। तूं जेकॾहिं सम्झण जी हुजी हा न त घणा ॾींहं अॻ में ई सम्झी वञी हा। तूं त मुंहिंजी बि सॼण कान थी। ॻाल्हि त ॿुध, तो कहिड़ो मूंखे वेही हिन दौरनि में लोॾियो आहे जो मूं तोसां का बि सॼणाइप नाहे कई। मां पाण सां गॾु चाची मरियम खे वठी थी वञा। तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न आहे? जेकॾहिं मूं हिन खे तोसां गॾु छॾियो त वली त मूंखे गोली हणी छॾींदो। मां हिन खे भॼाए कान कढंदसि। हीअ मुंहिंजे घर हूंदी। उथु चाची। मां चवां थी तूं हल हल हितां हल। वधीक सियाणी न थी, हल हितां। सियाणी मां नथी थियां, सियाणी त तूं थी ऐं मां हिन खे वठी थी वञा। ॾिसां त मूंखे केरु थो रोके। उथु चाची। ना मां तूं छॾ। किथे मां वधीक आज़ार में न अची वञा। चाची कुझु बि न थींदो। उथु तूं हल मूंसां। उथु। हेॾा हेॾा सच्ची थी वठी वञीस। भाॼे मां चवां थी छॾ हिन खे। आउ कान छॾी दी सांस ॾिस कीअं थी। भाॼे छॾ जोर खे। घणो थियो छॾ हिन खे। हल चाची। अल्लाह जो खौफ खां कुझु ॾिजो। हल हल हल। खौफ खां ॾिजो। अच्छी हाणे छा थो हिननि जो हशर करे? भागी छोरी आई आहे चाची हल। जबल
वली दादा मूंखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी हुई। उन मां हिकु ॾींहुं गुज़री वियो आहे। सुभाणे जेकॾहिं माण्हुनि औरतुनि खे वली दादा वटि न पहुचायो त हू चाचा खे मारे छॾींदो। जबल मोर सही पियो चए। वली दादा मां रहम जी उम्मीद वली दादा मां रहम जी उम्मीद करे ही नथी सघिजे। हू कुछ भी करे सघे थो, कुछ भी। पोइ जे पछताइणो पए उन खां पहिरीं को कदम खणणो पवंदो। सोट खे वथाण ते बंदि कयो हूंदो। चाचा खे त वथाण तां छॾाए वठंदासीं, पर अम्मा हुन जे घर में क़ैद आहे। हिक औरत जे मथां ज़ुल्म त कंदा, पर उनखे मारींदा कोन। एतिरी त शनास वली दादा वारनि खे हूंदी। न शेर खान न, मां अम्मा खे आज़ार में नथो अची सघां। मोर इहो त असां बि कोन था चाहियूं, पर यार करे बि छा था सघूं। जेकॾहिं चाचा खे छॾाइण बजाए असां मौला दादा खे अगवा करे हिते खणी अचूं त असांजा सभु मसइला हल थी वेंदा। नामुमकिन आहे। मौला दादा खे अगवा करण नामुमकिन आहे, बाक़ी उनखे मारण आसान थींदो। जबल हिन वक्त मौला दादा खे मारण बेवकूफी थींदी, बेवकूफी। मौला दादा जे मरण सां वली दादा जा होश हवास विञाइजी वेंदा। ऐं वली दाद चाचा सां गॾु चाचीअ खे बि कोन छॾींदो। जबल बहितर ईअं थींदो त असां पंहिंजो पूरो पूरो ज़ोर लॻाए मौला दादा खे खंबे खणी अचूं। शेर खान, हिन वक्त रबू ऐं रुस्तम वारा जेल में आहिनि ऐं वली दादा थोरी या घणी लापरवाही ज़रूर कंदो। ओए ते रखीस, इन्ही लापरवाहीअ मां त असां पूरो पूरो फ़ाइदो वठी सघूं था। जेको कुझु करणो आहे जल्द कयो। चाचा में हाणे ज़ुल्म सहण जी सह पनाहे रही। जनत, मां मञा थो त धीअ तो मथां हथ खयो हूंदो, पर हुन में सॼो ॾोह अधीअ जो त कोन हूंदो। मुंहिंजो ॾोह इहो आहे त मूं राणी खे वञण खां रोकियो। जेकॾहिं न रोकियो असां त साॻियो तूं मूं ते कावड़ करी हा। अदा भाॼाई जो हिन में को बि ॾोह न आहे। दिमाग़ त अधीअ जो ख़राब थियो आहे। माई मरियम खे कंहिंजी इजाज़त सां हितां वठी वई आहे। जेकॾहिं मरियम खे हितां भॼाए कढियऊं त पोइ बाक़ी हुनखे हितां वठी छो वई आहे? इहो सॼो खेल सावण जो रचायल अथव। न राणी ॿार आहे, न ही जेके तव्हां हुन ते ज़ुल्म कया आहिनि उहे हुन खां विसरी विया आहिनि। मां सम्झां थी राणी हाणे तव्हां खां बदिलो थी वठे। जेकॾहिं अधु ईअं कयो न त पोइ हुनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। शाम ताईं ॾिसूं था। जेकॾहिं अधी माईअ खे वापसि नथी वठी अचे त शाम ताईं हू त अलाए किथे वञी पहुचंदी। मां त चवां थी हाणे जो हाणे वञी राणी सां गॾु हिन माई खे बि गेहले अची हिते बंदि कयोसि। अती तव्हांजे लाइ अलाए कहिड़ा तमाशा पैदा कंदी। हाणे तूं जो सा न वञे, अधी असां लाइ कहिड़ो मसइलो पैदा कंदी? हा, जॾहिं त सावण वारा ई असांजो कुझु बिगाड़े न सघिया त उन्हनि जूं औरतूं असां लाइ कहिड़ो मसइलो पैदा कंदियूं? अदा तूं परेशान न थी, माठ करे वेह। अधी नादानी करे वई आहे, पर मूंखे इहा पूरी पक आहे त माईअ खे हितां रवानो कोन कंदी। ठीकु आहे अदा, तूं चईं थो त मां माठ करे वियां थो, पर जेकॾहिं अधी इहो कमु कयो न त पोइ ज़िंदा कान रहंदे। माई छोरीअ खे राज़ी कई?
साईं काथे थी छोरी राज़ी थी पई न रुगो जानू खे पर छोरी आ जो तहांखे भी बेवकूफ़ बणायूं वेठी आ। साईं छोरीअ जो कांटो काथे ॿिए हंधि फिट अथई। तूं बकवास बि करी। न साईं न, मूंखे कूड़े हणण में छा मिलंदो। सची ॻाल्हि इहा आहे साईं त छोरीअ जो इरादो कहे टे तरफ़ आ। साईं हाणे उहो केरु आ इहो ॿुधाइण जे लाइ त को बि तयारु कोन्हे। साईं इहो मां चयो त साईं तव्हां कहिड़ी सोच में गुम थी विया आहियो। मां इहो ई सोचां पियो त तुंहिंजे ॻाल्हियुनि में केतिरी सचाई आहे। सव जो सौ साईं, पर साईं मुंहिंजो त छोरीअ सां हाणे वास्तो पियो आहे। तव्हां त असुल खां वठी सुञाणंदा आहियोसि न। छोरीअ जा पेर केतिरा ॻरा आहिनि इहा तव्हांखे ख़बर आहे, पर जेकॾहिं मूंखे ॿुधाई न थोरो बि कुझु त मां पाण वञी उन तर ताईं पहुचंदसि। जंहिं तरफ़ मारिया जो रायो आहे मूंखे सिर्फ़ उहो नालो पधिरो करे ॾे। साईं हाणे इहो त नामुमकिन आहे। अचे साईं मां कोशिश कयां थी, दिल सां कोशिश कयां थी। साईं जे हेड़ी बरसात रही न त मां 2 ॾींहनि में थी तव्हांखे ज़ाहिर करे ॾियां त छोरीअ जे दिल में केरु थो वसे। तुझी एडी पहुच हूंदी इहो तो मूं सोचो भी न हो। मथा खां तुझी आजादी लाइ फोनूं पियो अचनि। मां तव्हां सभिनी खे सलाह ॾींदुसि त वलीदाद वारनि सां ठाह करे छॾियो। इन में तव्हां सभिनी जी भलाई आहे। सूबेदार साहब, जेसि जिंदगी आहे न त वलीदाद वारा कुझु बि कोन था करे सघनि, पर जे हा पुॼी आई त बिस्तरे ते मौत अची सघे थो। मां वलीदाद सां ॻाल्हाए ॾिसां थो, पोइ मतां तव्हां वरी को नमूनो कयो। साहब असां त ठाह लाइ राज़ी आहियूं, पर वलीदाद वारनि खे मां राज़ी कंदुसि। पोइ विच में वेही तव्हां ई ठाह करायो। असांखे हिन ॻाल्हि ते कोई बि इतराज़ कोन्हे। मां वलीदाद सां ॻाल्हाए ॾिसां थो, पोइ मतां तव्हां वरी को नमूनो कयो। चयुमि न त असां राज़ी आहियूं, असां तव्हांखे जवाब कोन ॾींदासीं। ठीक आहे, मां वलीदाद वारनि जे मथां पूरो ज़ोर रखंदुसि। साहब मुंहिंजे सौट खे आज़ाद न कंदो छा? शुक्र कर तोखे आज़ाद कयो अथमि, न त जेके तव्हां मथां केस आहिनि। केस त कूड़ा आहिनि साहब। कूड़ा या सचा, पर एफआईआर त कटियल आहे न। इहो सरासर ज़ुल्म आहे साहब। तूं हाणे हितां निकिरण जी कर, वरी मुंहिंजो दिमाग़ फिरियो न त तुंहिंजे सौट सां गॾु तोखे न अंदर करे छॾियां। चाव थी विया थिया पंहिंजा परावा, पंहिंजा